नाज़रीन, करमपुर में आम ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर पुलिस गश्त दौरान क़त्ल केस में नामज़द जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। SSP कश्मीर कंदकोट रोहिल खान खोसो जी हिदायतुनि ते करमपुर पुलिस टीम SHO करमपुर इमदाद अली जागीरानी जी अॻुवाणी में इलाइक़े में गश्त दौरान क़त्ल केस में नामज़द जवाबदार लियाकत चोलानी खे गिरफ़्तार करण जी दावा कंदे गिरफ़्तारी ज़ाहिर कई आहे। राब्तो करण ते करमपुर पुलिस JT न्यूज़ खे ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदार गारी बिरादरी जे क़त्ल वाक़े में मुलविज़ हो ऐं पुलिस के मुख्य जवाबदार तौर घुर्बल हो जंहिंखे गिरफ़्तार कयो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JT न्यूज़ करमपुर।